अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सागत मां आहियां निदा आपरो। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि में भली कार बुलेटिन जी शुरूआत में ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। फयाज़ुल हसन चौहान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 9 मई वाक़े ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। रियासत इदारनि सां टकराव सियासतदाननि जो कमु नाहे। इमरान ख़ान खे सम्झायो हुयो त बनी गाला में अचण ते पाबंदी लॻाई वई। ही अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जो अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पार्टी छॾण जो ऐलान कयो वियो आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पीटीआई छॾण जो ऐलान कयो आहे। फयाज़ुल हसन चौहान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 मई वाक़े ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। रियासत इदारनि सां टकराव सियासतदाननि जो कमु नाहे। इमरान ख़ान खे सम्झाइण ते बनी गाला में अचण ते पाबंदी लॻाई वई। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। फयाज़ुल हसन चौहान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 मई जे वाक़े ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। रियासत इदारनि सां टकराव सियासतदाननि जो कमु नाहे। इमरान ख़ान खे सम्झाइण चाहियो पर बनी गाला में अचण ते पाबंदी लॻाई वई। ही अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। फयाज़ुल हसन चौहान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 मई वाक़े ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। रियासत इदारनि सां टकराव सियासतदाननि जो कमु नाहे। हुन इहो बि चयो त इमरान ख़ान खे सम्झाइण ते बनी गाला में अचण ते पाबंदी लॻाई वई। अहम ख़बर खान नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अपडेट कंदा हलूं। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। फयाज़ुल हसन चौहान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 9 मई वाक़े ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। रियासत इदारनि सां टकराव सियासतदाननि जो कमु नाहे। इमरान ख़ान खे सम्झाइण चाहियो त बनी गाला में अचण ते पाबंदी लॻाई वई। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाही ॾींदा पिया हलूं। फयाज़ुल हसन चौहान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 9 मई वाक़े ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। फयाज़ुल हसन चौहान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 9 मई वाक़े ते सॼी क़ौम ॾुखारी आहे। रियासत इदारनि सां टकराव सियासतदाननि जो कमु नाहे। इमरान ख़ान खे सम्झाइण चाहियो त बनी गाला में अचण ते पाबंदी लॻाई वई। हुन इहो बि चयो त 9 ऐं 10 मई जे वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। हुन चयो त रियासत इदारनि सां टकराइणो सियासतदाननि जो कमु ई नाहे। हुन चयो त इमरान ख़ान खे सम्झायो हो त तशद्दुद ऐं रियासत सां टकराइण जी पॉलिसी खे छॾणु घुर्जे। इमरान ख़ान खे सम्झाइण जे करे ई मूंखे बनी गाला ऐं ज़मान पार्क में दाख़िला मुंहिंजी बंदि कई वई। हुन इहो बि चयो त इमरान ख़ान मुंहिंजी गिरफ़्तारी ते को बि रद अमल न ॾिनो। हिकु ट्वीट बि न कयो वियो। इमरान ख़ान खे मां यादि न आयुमि, सभ खां वधीक मुंहिंजी घर जी तबाही थी। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान पारां पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। फयाज़ुल हसन चौहान इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 9 मई वाक़े ते सॼी क़ौम ॾुखारी आहे।